अजे अली शाह जे आत लही मान जोई मंगदे सोई मिलंदुई दरां तंहिंजे दान ऐनल यकीन एजाज चए सैयद सिर सुभान अथई जे ईमान त देख न ॿिया दर मंगणा फुकराई रंग सां गॾु मां तव्हांजो दोस्त रहीम सलाम क़बूल पए। दोस्तो अॼु असां गाजी शाह जे मेले ते मौजूदु आहियूं पंहिंजे काफ़िले सां गॾु फुकरा संगत सां हाज़िरी भरिजी आहे ऐं अॼु मेले जा कुझु रंग तव्हांखे ॾेखारींदासीं। अचो त हली करे मेले जा कुझु रंग ॾिसो। असांजो प्यारो दोस्त असांजो दोस्त मोहम्मद वारिस, असांजो दोस्त हिम्मत अली, मोहम्मद अमीन, असांजो दोस्त निमाणो फ़क़ीर ऐं मस्ती फ़क़ीर, असांजो दोस्त उस्ताद असलम ऐं असांजो मोहतरम उस्ताद भी थे फ़क़ीर, असांजो जेको काफ़िले जो असांजो सिस्टम हलाइण वारो अकबर फ़क़ीर, उन सां गॾु वज़ीर फ़क़ीर वेठो आहे, अलीजान फ़क़ीर ऐं साईंदाद फ़क़ीर, असांजो उस्ताद मोहम्मद अली फ़क़ीर, ॿिया काफ़ी संगत असां सां साथ में साण आहिनि। मेलो घुमंदासीं ऐं तव्हांखे मेले जा रंग ॾेखारींदासीं इंशाअल्लाह, ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदो। हे असांजो पपन साईं प्यार जो नालो साले फ़क़ीर ऐं साईं जन असांजा लालजान फ़क़ीर भी साम्हूं तव्हांखे नज़र अचनि पिया ऐं हे असांजो प्यारो ऐं गुराम फ़क़ीर असांजो मोहबती माण्हू आहे ऐं बशकल फ़क़ीर असांजो दोस्त मोहम्मद यूसुफ भाउ असांजो भी असां सां काफ़िले में मौजूदु आहे ऐं फ़क़ीर ग़ुलाम हुसैन फ़क़ीर भी असां सां गॾु मौजूदु आहे।
करे मखदूमी दे सच्चे मौला हुसैन अपने बच्चे दा सदका 72 शहीद दा सदका है जी वजीर आमीन का घर तकलीफ है तो अब मुसीबत हुआ जितने भी बांधोली आए या ऐसा जगह मेरे हाजिर ने असन गद ने जा नेक शरई हाजात पूरे कर आमीन राजा शायद तेरे बांधोली आनी खाली न बने बने वाले ने दरबार इन्हें दे झोले आबाद करे से इन्हें दे रिज़्क से बरकत करे से पंजे आमीन या अल्लाह या मोहम्मद या अली या फातिमा ज़हरा या 72 शहीद दा सदका बेहक के ज़हरा कबूल कर आमीन रब्बना बिना दुनिया रब्बना रब्बि सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद नारा हैदर तुझे किसान लाओ तुझे क्या कर झुकाई दो लाओ चली जो बलंगा बता दोगे बुलो जे नचे कलंदर दी सिंध सोए लती बदी टाइम समन कारमन तुझो बुलो बुकार रहे समन
घरे